हेठि ॾिनल कार्तीसी प्लान ते जेको पॉलीगॉन मिलियल आहे इनखे अगरि असां ट्रांसलेट कयूं केतिरो 5,2 त पोइ उहा किथे इमेज ठहंदी। सो अचो त ॾिसूं था इहा इमेज हींअर आहे कहिड़ी जॻह ते, अगरि असां हिनखे मूव कयूं या ट्रांसलेट कयूं त कहिड़ी जॻह ते ठहंदी। सो हिन पॉइंट खे अगरि असां ॾिसूं त एक्स ते 3 आहे ऐं वाई ते केतिरो आहे, वाई ते बि 3 आहे। सो हिनखे अगरि असां मूव कयूं एक्स ते घणा यूनिट, 5 यूनिट। सो 5 यूनिट असां हिनखे मूव कंदासीं त कहिड़ी जॻह ते पहुचंदो। सो 3 ऐं 5 केतिरा थींदा आहिनि, 3 ऐं 5 थींदा आहिनि 8। सो हीअ हिते पहुचंदो ऐं वाई केतिरो मथे आहे, वाई आहे 2, तो 2 यूनिट असां मथे वेंदासीं। 2 यूनिट मथे वञी अगरि असां पंहिंजो जवाबु चेक कयूं त जवाबु दुरुस्त आहे। अहिड़े ई तरीक़े सां असांखे हीउ ॿियो पॉलीगॉन मिलियल आहे जंहिंखे ट्रांसलेट करिणो आहे केतिरो, -8, -2। सो हींअर अगरि असां हिन तस्वीर खे ॾिसूं त हिते एक्स ॿुड़ी आहे। सो 8 यूनिट असांखे खॿे पासे वञिणो आहे। सो जॾहिं असां 8 यूनिट खॿे पासे वेंदासीं त किथे पहुचंदासीं, -8 ते पहुचंदासीं, ओ हिन जॻह ते। कहिड़ी जॻह ते, ओ हिन जॻह ते। उन खां बाद में असांखे 2 यूनिट वाई ते बि नेगेटिव अचिणो आहे, यानी अञा हेठि अचिणो आहे 1 यूनिट, हे 2 यूनिट। सो हाणे पंहिंजो जवाबु चेक कंदासीं त जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे।